टपाल मेज़बान जो को भी पैकेट खरीद करियो पंहिंजी मालूमात दर्ज कयो ऐं विझो वेझे दुकान ते रखियल ड्रॉप बॉक्स में ऐं मौक़ो हासिल करियो टपाल मेज़बान जश्न जमालो शो में शामिल थियण जो ऐं खटियो लखे रुपयनि जा इनामात। शर्तूं ऐं ज़ाब्ता लागू आहिनि। टंडो मस्ती खां रिपोर्ट कर रहे अली बख्श चांडियो। टंडो मस्ती पुलिस मुबैना पुलिस मुकाबले बैदि ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। रिपोर्ट मूजिबि टंडो मस्ती थाणे जे पुलिस टंडो मस्ती रफ़ीक महस लिंक रोड ते ॿिनि जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, जिन जी सुञाणप बहादुर पुट मीर खान मरी ऐं अज़ीम बगटी जे नालनि सां थी आहे, जिन सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। SHO टंडो मस्ती राब्तो करण ते ॿुधायो त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार ॾोह जे इरादे सां रोड ते बीठल हुआ, जन असांखे ॾिसंदे ई फायरिंग करे ॾिनी, जिन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जेकी पुलिस के केतिरे ई केसनि में घुर्बल हुआ, जन जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि तां वठी रहिया आहियूं। जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह दरगाह हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। हाज़िरी दौरान सैयद क़ाइम अली शाह चयो त दरगाह औलियान जो वजूद रूहानी सुख ऐं अमन जी अलामत आहे। हुन औलियान जी तालीमात ते अमल करण ते ज़ोर ॾिनो ऐं चयो त सूफ़ी अज़म सिंध जी रिवायतुनि ऐं तहज़ीब जो अहम हिसो आहे, जेको हमेशह मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾींदो रहियो आहे। मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जी दरगाह सिंध जे रूहानी तारीख़ में अहम हैसियत रखे थी। हुन चयो त दरगाह ते हाज़िरी ॾियण सां न रुॻो रूहानी सुख हासिल थिए थो, पर उहो इंसान खे पंहिंजे रिवायतुनि ऐं तहज़ीब सां ॻंढे थो। उन मौक़े ते इलाइक़ाई मुहसिसन ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। दुआ में मुल्क जी सलामती, अमन ऐं तरक़ी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। हाज़िरी दौरान सिंध जी सक़ाफ़त ऐं दरगाह जी अहमियत ते बि रोशनी विधी। पिरियालो लॻी ॻोठ मोहम्मद बचल ओढो जे रहवासियुनि जो पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज तदारक जो मुतालबो। तफ़सील मूजिबि पिरियालो भरिसां ॻोठ मोहम्मद बचल ओढो जे रहवासियुनि पारां फैज़ मोहम्मद बुंडो पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन सिलसिले में मुज़ाहिरो कंदड़ ॻोठाणनि राजा ओढो, गुल हसन ओढो, आशिक़ ओढो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त फैज़ मोहम्मद बुंडो थाणे जे पुलिस बिना जवाज़ संदनि घरनि ते चढ़ाई करे घरनि में पियल क़ीमती सामान फुलट करे खणी वई आहे, जंहिं सबबि असां ॻोठाणनि में पुलिस जो ज़ुल्म ऐं ज़्यादती ते शदीद ख़ौफ़ ऐं बेचैनी पैदा थी वई आहे। जॾहिं त उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ राजा ओढो मीडिया खे ॿुधायो त पुलिस बिना कंहिं जवाद जे संदनि घर में घिड़ी मर्दनि औरतुनि खे हिरासा करे रही आहे, जॾहिं त संदसि घरनि में रखियल क़ीमती सामान फुलट करे पुलिस मोबाइल में विझी खणी वई आहे, जंहिंमें सोन, रोक रक़म, सोलर प्लेटूं, अनाज, हंध वग़ैरह ऐं ॿियो क़ीमती सामान पुलिस खणी वई आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुलिस जे नाजाइज़नि जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो। इन ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। बबरलो भरिसां काज़ी खूह क़ौमी शाहराह ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल विच में अलमनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें ठेड़ी वासी 25 वरनि जो मुकेश कुमार ओड ज़िंदगी विञाए वेठो। मुकेश कुमार पंहिंजे घर वापसि वञी रहियो त तेज़ रफ़्तारी सां ईंदड़ ट्रैक्टर ट्राली खे टक्कर हयो, जंहिं जे नतीजे में हू मौक़े ते ई फ़ौत थी वियो। हादसे जी इत्तला मिलंदे बबरलो पुलिस फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची लाश खे ॻाढ़ी मोरी अस्पताल मुंतक़िल कयो। अस्पताल में ज़रूरी कानूनी कार्रवाई मुकमल थियण बैदि मढ़ वारसनि हवाले कयो वियो। मुकेश जे फ़ौत थियण जी ख़बर घर पहुचंदे ई कोहराम अची वियो। बबरलो पुलिस हादसे में मुलविस ट्रैक्टर ट्राली ऐं उन जे ड्राइवर खे हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच जारी आहे। कानूनी कार्रवाई मुकमल थियण बैदि मुलविस ड्राइवर ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वेंदी। इलाइक़े वासियुनि ट्रैफ़िक कानूननि ते सख़्तीअ सां अमल कराइण ऐं ट्रैक्टर ट्रालीज़ जे बेतरतीब हरकतुनि खे रोकण लाइ क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। सिंध जी बहादुर न्याणी ऐं ग़रीबनि जी मसीहा शहनाज़ शेख हिकु भेरो ॿीहर इंसानी ख़िदमत जो मिसाल क़ाइमु कंदे सख़्तु सर्दीअ खां बचाव लाइ मिसकिन घराणनि में गरम बिस्तरा विरहाया। शहनाज़ शेख पंहिंजी टीम सां गॾु ग़रीब इलाइक़नि जो दौरो कयो ऐं सीउ जो शिकार माण्हुनि में बिस्तरा, गरम कपिड़ा, ॿियूं ज़रूरत जूं शयूं तक़सीम कयूं। उन मौक़े ते हुन चयो त सर्दीअ में ग़रीबनि जी मदद करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। मुतासिर ख़ानदान शहनाज़ शेख जी कोशिश खे सराहींदे चयो त हर हिकु ॾुखे वक़्त में संदन मदद लाइ पहुचे थी। शहनाज़ शेख माण्हुनि खे गॾिजी इंसानी ख़िदमत लाइ अॻिते अचण जी अपील पिणु कई आहे।